बे न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फिरोज़ खां। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवारीअ चयो आहे त जजनि खे ठोस सबूतनि जे बुनियाद ते फ़ैसिला करणु घुरिजनि। टेक्निकल मसइलनि में फासणु न घुरिजे। उन्हनि जो मक़सदु सस्तो ऐं तकिड़ो इंसाफ़ हुजणु घुरिजे। ज़िलई बार जे सालियानी इंस्पेक्शन जे मौक़े ते वकीलनि खे ख़िताब कंदे हुन चयो त वकीलनि खे बि घुरिजे त हू साइलनि खे इंसाफ़ फराहम करण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। महबूब अली जवारी वधीक चयो त जजनि खे घुरिजे त हू बिना कंहिं ख़ौफ़ ऐं दबाव जे फ़ैसिला कनि। हुन चयो त असां सभिनी जी तरजीह अवाम खे इंसाफ़ फराहम करणु घुरिजे। जेकॾहिं को ग़लति फ़ैसिलो आहे त मुंहिंजे नोटिस में आणणु ऐं अदालती आफ़ीसरनि ऐं वकीलनि खे बि पंहिंजी सलाहियत वधाइणु घुरिजे त जीअं ग़लतीअ जी गुंजाइश न रहे। उन मौक़े ते मेंबर सिंध बार काउंसिल अब्दुल सत्तार लहरानी, ज़िलई बार जे सदर महमद अयाज़ मरी, जनरल सेक्रेटरी शौकत अली बुहियो, अरबाब अली चांडियो, लाला एम हसन पठान, महमद मिठल लोहाच ऐं ॿियनि ख़िताब कंदे सेशन जज महबूब अली जवारी जी ख़िदमतुनि खे साराहियो ऐं शिकायतूं ऐं तजवीज़ूं पिणु पेश कयूं। रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ मंज़ूर मलक, बे टीवी, नौशरो फिरोज़।